المرسلين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله अज मालिक जा लख एहसान जो तव्हां असांखे हीअ बाबरकत महफ़ल नसीब थी आहे जो सुभान अल्लाह हीअ महफ़ल ज़िक्र ख़ुदा ज़िक्र मुस्तफ़ा ज़िक्र करबला जो सुभान अल्लाह हिन महफ़ल में महबूब मदीने वारे साईं जी निगाह करम पहुची रही आहे ऐं शहदाए करबला वारनि जी निगाह करम में पहुची रही आहे जो सुभान अल्लाह त प्यारा मुस्लमान भाइरो अल्लाह जे प्यारे हबीब फरमायो जंहिं मूं ते हिकु भेरो दुरूद पाक पढ़ियो अल्लाह ताला उन ते 10 रहमतूं मोकिलींदो जो सुभान अल्लाह हिकु भेरो सलाद पढ़ण सां अल्लाह ताला उन ते 10 रहमतूं मोकिलींदो ऐं जंहिं 10 दफ़ा दुरूद पढ़ियो अल्लाह ताला उन ते 100 रहमतूं मोकिलींदो जो सुभान अल्लाह त महबूब जा उम्मती केॾा न ख़ुशि नसीब वारा आहिनि जो महबूब ते हिकु भेरो दुरूद पढ़नि अल्लाह ताला उन ते 10 रहमतूं मोकिले जो सुभान अल्लाह ही दुरूद उहो दुरूद आहे अगरि कर्ज़ मर्ज़ दुख दर्द कर्ज़ मर्ज़ ख़त्म करणु चाहियो था त मिठे महबूब ते दुरूद पढ़ो जो सुभान अल्लाह अगरि रोज़ीअ में रिज़्क़ में बरकत चाहियो था त मदीने वारे साईं ते दुरूद पढ़ो जो सुभान अल्लाह अगरि तव्हां चओ था असां ज़िलत खां बचूं असांजी इज़त में इज़ाफ़ो थिए त मिठे मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ो जो सुभान अल्लाह ही उहो दुरूद आहे हर दर्द की दवा सल्ले अला मोहम्मद जो सुभान अल्लाह।